तब्दीली सरकार ॿी त तब्दीली न आणे सघी, पर रोज़ बरोज़ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि करे अवाम जी केल चिॿी करे विधी। सरकार जी बेध्यानी सबबि हिते को बि रेटनि ते कंट्रोल न आहे ऐं न ई का तालुके तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां का चेकिंग करे। महांगाई जे मारियल माण्हुनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियो महांगाई छाजी आहे, फुटी 6000 रुपया मण वञे थी पई। तेल आहे ओघरा वारनि मथां चाढ़ियो आहे, उनजे हिसाब सां ज़रदारी जी हुकूमत में बि इहो ई हुयो। हाणे इमरान कहिड़ी महांगाई आहे, काई महांगाई कोन्हे। उन सां गॾु शयूं असांजी ज़रायत वारी शयुनि जा बि रेट वधिया आहिनि। फुटी जेकी आहे 6000 रुपया ते वञे थी पई। हाणे पहिरियों 3000 रुपया रेट हुयो उनजो। सही महांगाई तव्हां पाण ॾिसी सघो था, अरूज ते वञी पहुती आहे। होॾो गवर्नमेंट रुपयो चाढ़े थी, हितूं वारा चाढ़नि था 10 रुपया। सिर्फ़ु बदनाम करनि था गवर्नमेंट खे, था गवर्नमेंट ईअं नथा चवे गवर्नमेंट मां रुपयो चाढ़ियो आहे, तव्हां 10 रुपया चाढ़ियो। उन्हनि खां पुछा नथी करे गवर्नमेंट त छो त एतिरी महांगाई कयो था, छो एॾो ग़रीबनि सां ज़ुल्म थिए थो। इहो सभु ग़रीब वीचारा छा करनि, सभु मरी विया आहिनि। जेकॾहिं वज़ीर आज़म जेको आयो आहे हींअर, ग़रीबनि ते कोई क़यास न आहे। ग़रीब छा करनि, जेको बि करनि था हर सौदे ते, गिहु ते, खंड ते, चांहि ते। ग़रीब वीचारा अॼुकल्ह 300 रुपया कमाइनि, उहा घर जी पुराई नथा करनि, त ग़रीब माण्हू छा करे सघनि था। हितां जी अवाम वफ़ाक़ी सरकार तोड़े सिंध सरकार खे त जीअं हिते रोज़मरह कमाए खाईंदड़ सुख जो साह खणी सघनि ऐं अवाम जेका महांगाई जे बोझ खां हल्की थी सघे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़।